बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजा प्यारा दोस्तो, उमेद आहे त अल्लाह पाक जे रहम करम सां जिते बि हूंदो ख़ुशि हूंदो। ऐं जॾहिं बि लाइव ईंदो आहियां त कोई न कोई मक़सदु अव्हां जे साम्हूं खणी करे हाज़िर थींदो आहियां। हिन वक़्तु पेटे अलिफ़ पन्नो आकिल ऐं रोड़ी जा अॻवान मुंहिंजे प्रेस ऑफिस में मौजूदु आहिनि। उहे प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। उन्हनि खां जेके आहिनि प्रेस कॉन्फ्रेंस पाण ॿुधंदासीं, उन खां बाद में रेगुलर जेको आहिनि पाण ॻाल्हि ॿोल ज़रूरु कंदासीं। ही साम्हूं तव्हांखे ॾेखारियूं पिया सिकंदर साहब आहिनि, मोहम्मद ज़करिया साहब आहिनि, अब्दुल कवी साहब आहिनि। ही बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, असां मुंहिंजो उस्ताद मोहम्मद ज़करिया बुरड़ो, सदर पेटे अलिफ़ तालका रोड़ी, मुंहिंजे भर में बि असांजा पेटे अलिफ़ जा अॻवान दोस्त वेठा आहिनि। असांजो मसइलो इहो आहे त असांजे सॼी सिंध में STR जी हिकिड़ी लिस्ट निकिती आहे 11,000 जी, जंहिंमें ज़िले सखर जा बि 400 खां 500 माण्हू STR तहत ट्रांसफ़र कया विया आहिनि। छोकी अॼु असां पने आकिल जे इशूअ ते आया आहियूं त मां हैरान आहियां त 2 महीना अॻु पने आकिल में 200 खां 250 मेल जेको आहे टीचर्स अपॉइंट थिया न्यू IBA जे थ्रू, ऐं 100-125 फीमेल टीचर्स IBA जे थ्रू अपॉइंट थिया। हाणे जेकॾहिं उन्हनि खे तव्हांखे जेकॾहिं ज़रूरत हुई, तव्हांजा स्कूल बंदि हुया, तव्हांखे ॿारहाड़ीअ जे इलाइक़नि में या जिन बि स्कूलनि में STR जे तहत ज़रूरत हुई त तव्हां उन्हनि खे उते पोस्ट कयो आहे न, छो त तव्हांखे एतिरा सारा माण्हू इन लाइ त तव्हांखे मिलिया। बाक़ी जेकॾहिं तव्हां उन महिल उन्हनि खां मनपसंदि पोस्टिंग ॾिनियूं, उनखां पैसनि जी बाज़ार गरम कयव, किरोड़ी लख रुपया गॾु कयव, हिक खां 50 खां 60 हज़ार रुपया वठी उन्हनि खे मनपसंदि पोस्टियूं ॾिनव, त वरी अॼु जेकॾहिं तव्हां उन महिल इहो कमु कयो आहे, सही फेयर पोस्टिंग ॾियो आहे, त अॼु STR जी ज़रूरत पने आकिल में पई न हा। त हीअ ज़रूरत तॾहिं पई जो तव्हां उन महिल फेयर पोस्टिंग्स कयूं ई न। हाणे उन जे हिन में वरी अची सीनियर उस्तादनि खे जेके 50 साल खां बि मथे उमिरि आहिनि, जिन खे ट्रांसफ़र करिणो ई न आहे, उन्हनि खे तव्हां परे परे ताईं ॾूरान इलाइक़नि में ट्रांसफ़र कयो आहे, जेको इंतिहाई असां उस्तादनि सां नाजाइज़ी आहे। नंबर ॿी ॻाल्हि त हिकिड़े फीमेल टीचर्स ट्रांसफ़र थियूं आहिनि ॿारहाड़ीअ जे इलाइक़नि में। ठीकु बाबा, एतिरी त तव्हां ॼाण वठो त जेका ट्रांसफ़र कयो था त उहे उर्दू लैंग्वेज, हाणे साईं ॿारहाड़ीअ जे इलाइक़नि में जिते को उर्दूअ जो कॉन्सेप्ट ई न आहे, या जेके असांजूं टीचर सिंधी ॻाल्हाए नथियूं सघनि, उन्हनि खे तव्हां ॿारहाड़ीअ जे इलाइक़नि में ट्रांसफ़र कयो आहे उर्दू लैंग्वेज वारनि खे। माना हिकिड़ो तालीम या ग्राउंड रियल्टीज़ जो को ध्यानु न। असांजा ऑफिसर छड़ो खानापूरीअ में पूरा। असां इन जी बि इंतिहाई हिन सां मज़म्मत कयूं था, ऐं असां जेके असांजे फीमेल टीचर सां जेका नाजाइज़ी थी आहे, मुतालबो कयूं था त इन्हनि खे वापसि कयो ऐं फेयर तरीक़े सां उहे उते जेके आहिनि STR तहत ट्रांसफ़र कयो। नंबर 3 ॻाल्हि त ॿियनि तालकनि मां पैसा वठी लखें रुपया हिकु माण्हूअ खां ॿियनि तालकनि मां हिते तालके पने आकिल में उन्हनि जूं पोस्टिंग्स करे, वरी हितां उन्हनि जी वीचारनि जी जेको आहे सो जेके अॻिमी उन्हनि स्कूलनि में मौजूदु हुया, उन्हनि खे वरी ॿियनि तालकनि में ट्रांसफ़र कयो वियो आहे, त जीअं असां पंहिंजो छड़ो कोरम पूरो कयूं। हिकिड़नि खां लख वठी ऐं उन्हनि खे तव्हां हिते आनियो था, वरी हिकिड़नि वीचारनि खे छड़ो संधी इज़त बचाइण जे लाइ, संधी ॻाल्हि खे पूरो करण लाइ वरी हितां तव्हां ॿियनि तालकनि में उन्हनि खे ट्रांसफ़र कयो था। वरी हिकिड़ा अहिड़ा बि स्कूल आहिनि जिते तव्हां उस्ताद ख़बर ई नथनि त हिते केतिरा उस्ताद आहिनि। उते हिकिड़ो उस्ताद आहे, उन खे छड़ो ॿियनि न कंहिंखां पैसा वठी उनखे सहूलियत ॾियण जे लाइ किथे बि कंहिं सहूलियत ॾिनऊं। उहो वीचारो उस्ताद वीचारो ग़रीब हुयो, सादो हुयो, बेपहुचो हुयो, हुनखे वरी ओॾे खणी उछलियऊं, पोइ स्कूल बंदि थी वियो। असांजो स्कूल आहे गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल निज़ामुद्दीन महतम, जिते अकेलो उस्ताद हो। सिर्फ़ु छड़ो हुनखे अहिड़े हंधि उछलियऊं जितां वरी उन उस्ताद खे उतां सहूलियत ॾिनऊं, जंहिंखां लखें रुपया रिश्वत वरितऊं। स्कूल जी तालीम जी त कंहिंखे बि परवाह कान्हे का, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु संदो छड़ो हिकिड़ो असांजो किरोड़े रुपयनि जी करप्शन जी मुनज़िम करप्शन थी हले, जेका कल्ह पोस्टिंग जे न्यू IBA जे थ्रू उस्तादनि खे पोस्टिंग जे मुद्दे में हली,
वरी बि STR जे मुद में जेकॾहिं तव्हांखे सवें माण्हू कल्ह मिलिया आहिनि जेके न्यू अपॉइंटमेंट, जेकॾहिं उन्हनि खे तव्हां फेयर पोस्टिंग्स ॾियो हा त अॼु हीअ STR जी ज़रूरत न पए हा, सीनियर उस्तादनि खे तकलीफ़ न अचे हा। फीमेल जेके आहिनि जेके आहिनि उर्दू स्कूलनि में सिंधी फीमेल्स, सिंधी स्कूलनि में उर्दू जेको आहे फीमेल्स, माना हिकिड़ो अहिड़ो निज़ाम त जीअं अफ़रा तफ़री फैलियल हुजे ऐं कंहिं बि माण्हूअ खे का ख़बर ई न पए असांजे करप्शन जी। पर मां हिते सिधो सऊं इन सॼे तालके में ज़िम्मेवार पंहिंजे TOs खे सम्झां थो। TOs मेल फीमेल प्राइमरी, TOs मेल फीमेल सेकेंडरी, जेके या त अंधनि वांगुरु वञी ऐं उते STR ते पंहिंजूं सयूं करे था अचनि, या वरी हुननि खे ॼाण ई कान्हे त मुंहिंजे तालके में जेका STR ठही आहे उहा कीअं आहे, कहिड़ो माण्हू काॾे वियो आहे, कहिड़ो माण्हू काथऊं थो अचे, काई ख़बर नथी पएनि। बसि या त उहो हुकुम पंहिंजी कुर्सी बचाइण जे लाइ सिर्फ़ु छड़ो येसमैन बणिया वेठा आहिनि त मतां असांजे कुर्सीअ खे को लोॾो अचे। असां मुतालबो कयूं था त ख़ुदारा अहिड़ा ज़ालिमाना असां जेके कारवायूं असां उस्तादनि ते जेकॾहिं रोज़ानूं पियूं आज़माए ॿियूं त असांजी तालीम कॾहिं बि बहितर कोन थींदी। असां सखर जे तालीम जो असां चऊं था त इहो हथो वठी ॿेड़ो ग़रक़ कयो थो वञे, सखर जे तालीम सां हिकिड़ो हथो वठी नाहक कयो थो वञे त जीअं असांजे हिते इन सखर तालीमी लिहाज़ खां अॻिते न वधे। हिननि ते हिकिड़ी जेको आहे सो अहिड़ा जाहिलाणू निज़ाम क़ाइमु हुजे जीअं हिननि ते का हुक्मरानी करे सघिजे, हिननि में शऊर न अचे, हीअ सखर जा माण्हू अॻिते न वधनि। सो असां हिन STR खे PTLF ज़िले सखर जे तरफ़ां क़तई तौर ते क़बूल नथा कयूं ऐं इन खे रिजेक्ट कयूं था। पर मूंखे अफ़सोस हिकु ॿी ॻाल्हि जो करिणो थिए थो त असांजे हिन ज़िले सखर में जेके दोस्त ज़िले ते क़ाबिज़ आहिनि, डिवीज़न ते क़ाबिज़ आहिनि, मर्कज़ ताईं अप्रोच रखनि था, पर हिन हेॾे सारी ज़ालिमाणी STR ते हिकिड़ो लफ़्ज़ बि अॼु ॾींहं ताईं न कढियो अथऊं, न निकितो अथनि। मां उन्हनि खे बि गुज़ारिश कयां थो त ख़ुदारा पंहिंजे उस्तादनि जी मालिकी कयो, पंहिंजे स्कूलनि जी, पंहिंजे इदारनि जी मालिकी कयो त जीअं असांजी तालीम जो वहिंवार हिकु सुहिणे नमूने सां हले ऐं असांजा बच्चा सही नमूने सां तालीम हासिलु करे सघनि। छोकी साईं हाणे मां तालके रोड़ीअ सां तालुक़ु रखां थो, मां ॿ लफ़्ज़ पंहिंजे तालके रोड़ीअ जे लाइ बि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां वटि वरी एॾो ज़ुल्म थियो आहे त असां वटि 15 स्कूल कोड डीएक्टिव ॼाणाए उहे क्लोज़ कया विया आहिनि, जिते 200 खां 300 जी इनरोलमेंट आहे हिकु हिकु स्कूल में। इहे ॿार जॾहिं तव्हां तालीम खां महरूम कंदव त पोइ इहे त ॾोहनि जे दुनिया में वेंदा, इहे त कंहिं ग़लति कमनि में वेंदा। पर जेकॾहिं तव्हां हुननि खे तालीम छो त खसियो था ऐं पंहिंजी छड़ो कारकर्दगी लिकाइण जे लाइ त उते उस्ताद डीएक्टिव कोड में वेठो आहे, उते बिल्डिंगियूं बि आहिनि, ॻोठ बि आहिनि, ॿार बि आहिनि, उस्ताद बि पढ़ाए रहियो हो, छड़ो कोड एक्टिव न हो। इहो कंहिंखे जो कमु आहे? ॻोठाणा कंदा, ॻोठाणो कोड खे कहिड़ी ख़बर त कोड छा आहे, एक्टिव कराइणो आहे डीएक्टिव कराइणो, इहो असांजे ब्यूरोक्रेसीअ जो कमु आहे, ऑफिसर जो कमु आहे, उन्हनि खे करिणो आहे। महिरबानी, इहे असां सां एॾो ज़ुल्म थियो आहे। वरी उते वरी हिकिड़ियूं फीमेल टीचर्स असांजूं हिकिड़े ठहियल ठुकियल सुठे बहितरीनु स्कूल मां कढी ॿारहाड़ीअ जे अहिड़े हिकु ॿिनि स्कूलनि में उछलियूं वयूं आहिनि जिते 3-4 टीचर्स ऑलरेडी कमु कनि थियूं, 4-5 ॿियूं, ऐं इनरोलमेंट वरी सॼे स्कूल में ज़ीरो इनरोलमेंट ते 3 अॻियूं वेठियूं आहिनि, 4 ॿियूं, 7 माण्हू छड़ो पंहिंजी बाज़ार खे पंहिंजे दुकान खे कंटिन्यू करण जे लाइ त जीअं वरी असांजो दुकानु हले। सो मां मुतालबो कयां थो पंहिंजे ऑफिसर्स खां, सेक्रेटरी साहिब खां, पंहिंजे मिनिस्टर साहिब, एजुकेशन मिनिस्टर साहिब खां त इन STR ते नज़रसानी करे फेयर STR ठाही वञे ऐं हिन STR खे क़तई तौर ते ख़तमु करे जेको आहे सो इदारनि ते रहम कयो वञे। जी इहो ॾिसो, इहा मां ॻाल्हि कई पंहिंजे तालके रोड़ीअ जी। रोड़ी तालके में मां तव्हांखे नाला थो ॿुधायां। हिकिड़ो आहे असांजो GBPS आचर ओढाणू आहे, ऐं साईं हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो GBPS असांजो हिकिड़ो झूणीजन जो स्कूल आहे। मूंखे हा साईं
न हा कंधरा इहे रोड़ीअ जा कंधरा चूंकि रोड़ीअ जो इलाइक़ो आहे, रोड़ी तालुको आहे। कमाल झूणी जो GBPS कमाल झूणी जो आहे, GBPS आचर ओढाणो आहे ऐं GBPS पंजल मोरे जो आहे। अहिड़े अंदाज़ सां असांजा 14 खां 15 स्कूल इन अंदाज़ सां बंदि कया विया आहिनि। जी साईं सुठे नमूने तालके पनो आकिल ते जेको आहे सो ॻाल्हाए चुको आहे। ॾिसो न पने आकिल शहर मां हा उस्ताद गुलहसन बुल्लो पेटियल भॻवान तालका पनो आकिल त साईं इहा ॻाल्हि अॻ में ॿुधाई त असांजे तालके पनो आकिल मां फीमेल टीचर्स जेके निज शहर जूं आहिनि उन्हनि खे मोटू मीरबर तव्हां ॾिसो था त मोटू मीरबर किथे आहे ऐं केतिरो पंधु आहे। ऐं ॿियो छोकिरी हिकिड़ी उर्दू स्पीकिंग उहो स्कूल अहिड़ो आहे जेको तव्हांखे असां फ़ोटू प्रोवाइड हुनजो कयूं था, जंहिंखे 4 दीवारी न आहे, जंहिंखे लेट्रिन न आहे, जंहिंखे दरवाज़ो न आहे स्कूल खे, उहा उर्दू स्पीकिंग छोकिरी उते कढी अथऊं। माना सचो मीराणी उहो बि। इहो जेको कमु आहे साईं TO फीमेल जो आहे। उन खां बाद में जेके रूपर यूसी आहे असांजी ठेकराटो, उन मां हिकिड़ो उस्तादु अॻु में ऑलरेडी हिकु ई उस्तादु हुयो, उहो उतां स्कूल बंदि कयो वियो आहे, ॿियो स्कूल ओपन कयो वियो आहे। जेको स्कूल ऑलरेडी माना उनखे बि न दीवार आहे, न कुझु आहे, न का ॻाल्हि बि न आहे। ऐं ॿियो साॻे ई उन इलाइक़े मां हिकिड़ो अहिड़ो स्कूल आहे जेको हलंदड़ हुयो, उस्तादु हिकिड़ो ई हुयो, उनखे रोड़ी तालके में बदिली कयो वियो आहे। ऐं उतां वरी सालिया पट मां हिकिड़ो उस्तादु खणी वरी उन स्कूल में माना पाण कयो में अलाए कहिड़े क़िस्म जी जेको आहे STR आहे। STR जो मक़सदु इहो ई आहे गवर्नमेंट रखी त UC to UC जेकॾहिं UC to UC मां नथा या घटि वधि थियंदा पोइ भर वारी UC मां तव्हां खणी करे उहो उते तव्हां अपॉइंट करे सघो था उस्तादु, उनखे तव्हां उते रखी सघो था ॿारनि जे रेशे जे हिसाब सां। हिते माना इहा का बि शइ कोन्हे। तव्हां इन ॻाल्हि खे बख़ूबी पनो आकिल जे इलाइक़े खे सम्झो था। ठेकराटे वारे खे जेको आहे माना सदूजा में रखियो वियो आहे, सदूजा खे खणी वरी सांगियुनि में रखियो वियो आहे। हाणे पने शहर मां माना दाऊदले UC तव्हांखे ख़बर आहे त मोटू मीरबर हाणे उते फीमेल हितां हिकिड़ी जेका वञी सघे थी, ऐं या सचो मीरबर उहो बि साॻे इलाइक़े में आहे। हे वॾो हिकिड़ो माना जेको आहे ग़लति ऐं तमामु जेको आहे मज़म्मत जेको STR जो अमल कयो वियो आहे। असां बि हिन जी मज़म्मत कयूं था तालके पने आकिल जे हिसाब सां। ऐं असांजो बि इहो ई मुतालबो आहे त हिन STR खे नज़रसानी जे लाइ असां सेक्रेटरी साहिबु ऐं वज़ीर तालीम खे इल्तिजा बि कयूं था, हुनखे रिक्वेस्ट कयूं था त हे जेको आहे सॼे हिन ते माना जेको आहे पोस्टिंग ॾिनी वञे ऐं उनखे सही तरीक़े सां कयो वञे। जेको आहे सो माना STR खां असां इनकारी न आहियो त तव्हां न कयो, बरक़ार माना अहिड़े हिसाब सां कयो त जीअं उस्तादनि खे तकलीफ़ न अचे। जी सर। जी नाज़रीन, तव्हां पेटे अलिफ तालका रोड़ी ऐं पनो आकिल जे अॻुवाणी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि ऐं इनशाअल्ला जेको बि इशू हूंदो तव्हां जे साम्हूं लाइव रखंदासीं। इन टाइम ऐं घड़ी जी इजाज़त सां अमन अल्लाह ख़ुशूक ॾींदा इजाज़त, पंहिंजो रखंदा ख़्यालु। अल्लाह निगहबान, अल्लाह वाही, पाकिस्तान ज़िंदाबाद। ऐं तव्हां बि हिन जेको आहिनि अॻुवाणनि जेकी ॻाल्हियूं कयूं आहिनि तव्हां बि पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾिजो।